नमस्कार, जय झूलेलाल। मां गीत माखीजा उन्हनि सभिनी स्टूडेंट्स लाइ जेको सिंधी में पढ़ाई करनि पिया या करणु चाहिनि था उन्हनि सभिनि लाइ ही सिंधी व्याकरण जो कोर्स खणी आई आहियां। मुंहिंजो इहो पहिरियों यूट्यूब वीडियो आहे त प्लीज़ तव्हां मूंखे थोरो सपोर्ट करिजो ऐं मुंहिंजो थोरो हौसलो वधाइजो। इनखे लाइक करे ऐं सब्सक्राइब करे मां तव्हांजी सिंधी में पढ़ाई लाइ मां हिन यूट्यूब चैनल जी मदद सां उन्हनि सभी स्टूडेंट्स खे ऐं हुननि सभिनी भाउरनि ऐं भेणुनि खे मदद थी करणु चाहियां जेको पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे अॻियां था वधाइणु चाहिनि। त अॼु पाण शुरू करूं था सिंधी व्याकरण। मतिलबु पहिरीं त पाण इहो सम्झंदासीं कि भई सिंधी व्याकरण छा आहे। त जीअं पाण सभिनि खे ख़बर आहे कि ग्रीक भाषा या अंग्रेजी में जेको बि वाक्यनि खे पढ़नि या सेंटेंस खे पाण पढ़ंदा आहियूं उनखे लिखणु पढ़णु ऐं ॻाल्हाइण जा जेके बि नियम हूंदा आहिनि उनखे उहे ग्रामर चईंदा आहिनि ग्रीक ॿोलीअ में। ऐं उन तरह संस्कृत में जेको बि पढ़ण जा ॿोलण जा ऐं भाषा खे लिखण जा जेको क़िस्म हूंदा आहिनि नियम हूंदा आहिनि हुनखे व्याकरण चईंदा आहिनि। छोकी छाकाणि त व्याकरण जे कारण ई ॿोलीअ खे बिल्कुलु सही तरह सां ॻाल्हाए सघिजे थो ऐं कंहिंजी बि ॻाल्हि खे सम्झी सघे थो ऐं लिखी सघे थो। व्याकरण जे करे ई कंहिं बि ॿोलीअ खे सम्झणु या ॻाल्हाइण या लिखण में मुंझाणो नथो थिए। उहा आसानी सां सम्झी सघिजे थी छोकी उहा नियमनि में या कानूननि में ॿधिजल हूंदी आहे हुन तरीक़े सां लिखिजल हूंदी आहे जो कि पाण खे सहूलियत प्रदान कंदी आहे, पाण खे सहूलियत ॾींदी आहे कि पाण हुन भाषा खे सम्झी सघूं। त सिंधीअ खे लिखण ऐं ॻाल्हाइण जो बि हिकु तरीक़ो आहे जेको पाण पढ़ंदासीं अॻियां। त अॼु शुरूआत कई आहे, अॻियां पाण पढ़ंदासीं कि जुमिलो छा हूंदो आहे, अखर छा हूंदा आहिनि, लफ़्ज़ छा आहिनि, हिननि जी माना छा आहे, इहे कीअं ठहींदा आहिनि, ही सभु पाण अॻियां पढ़ंदासीं। त अगरि तव्हांखे मुंहिंजो पढ़ाइणु सुठो लॻो हुजे त प्लीज़ तव्हां हिन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। थैंक यू। जय झूलेलाल।